ही कितों जो बे आ प्यारा? अच्छा, ही किंजर जो बे आहे ऐं हेॾो वॾो बे मां अॼु पहिरीं मरतबा ॾिसां थो। ऐं बाक़ाइदे कान्हे सेटिंग तव्हां ॾिसो जेको आहे सो कीअं टोकरी में पिया आहिनि, हेठां पलाल विधल। हे केतिरे जो आनो आहे प्यारा? ॿपड़ हिनखे छा चवंदा आहियो तव्हां? टिकियूं? पाबोड़ो चवंदा आहियूं। ऐं असां हिनखे चवंदा आहियूं ॾोॾी। 200 रुपया। ऐं कुम? अच्छा, ही 400 चांहि ॾिनी आहे, पीअंदो त न आहियां, पर तव्हांजी मोहबत में 2 ढुक। नज़ीर मेमन के नाले से यूट्यूब पे भी सर्च करो, यूट्यूब पे सर्च करो, नज़ीर मेमन आ जाएगा साईं। इनके मां सर्च करे पांचो चैनल। ये ठठे जी वडे में वडी बाज़ार, मेन बाज़ार। ये मेन बाज़ार है ना ठठे जी, सो ही तमाम वडी बाज़ार है। मां तव्हांखे अॼु विज़िट करण वारो आहियां ठठे जी बाज़ार। अचो मूंसां गॾु। अच्छा, हिते भाॼियुनि जा दुकान, कपिड़नि लटनि जा, जूतनि जा, चप्पलनि जा बि दुकान आहिनि। ऐं असां वटि बे तव्हां ॾिठा हूंदा। साईं कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? ख़ैर आहे? तबियत सही आहे? तव्हां वठण वारा या ॾियण वारा? ही किथों जो बे आहे प्यारा? अच्छा, ही किंजर जो बे आहे ऐं हेॾो वॾो बे मां अॼु पहिरीं मरतबा ॾिसां थो। ऐं बाक़ाइदे कान्हे वांगुरु आहे। ऐं ही केतिरे जो आहे किलो? 150। ही 150 जो किलो आहे। ही किंजर जो बे आहे, बाक़ाइदे सन्हो। ऐं ॿी भाॼी अगरि तव्हांखे ॾेखारियां त भिंडियूं, टमाटा, बसर, जेको सभु कराची में अवेलेबल हूंदो आहे बाज़ार में, उहो सभु हिते मौजूदु आहिनि। सो ही बे जेकी ॾिठी आहे नई सुखड़ी, मुंहिंजे लाइ बाक़ाइदे कानो हुयो, जेको ॾेखारण मां तव्हांखे मुनासिबु पोइ सम्झा। जी सेटिंग तव्हां ॾिसो जेको आहे सो कीअं टोकरी में पिया आहिनि, हेठां पलाल विधल। हे केतिरे जो आनो आहे प्यारा? 25 रुपया हिकिड़ो आनो। दर्जन? 280 रुपये दर्जन आहे। माशाअल्लाह। हे बदक जो आहे कुकड़ जो आहे? कुकड़ जो आहे। अॻिते हलूं था दोस्तों, बाज़ार वॾी आहे, मां तव्हांखे थोरी विज़िट करायां। साईं कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? ख़ैर। हिन अधे जी बि अगरि भाॼी असां ॾिसूं त बसर ॾिसो कीअं टाइट लॻा पिया। जीअं त मुंहिंजो चैनल ई कारोबार जे हिसाब सां आहे, त कारोबार माशाअल्लाह सां हिन जी भाॼी जी सेटिंग ॾिसो। पटाटा बसि। साईं अलाह ख़ुशि कर तव्हांखे। तव्हां पीओ साईं, तव्हां पीओ, महिरबानी, यकीन कयो, तव्हां पीओ बसि। तव्हांजो नालो? अब्दुल जब्बार। महिरबानी साईं अब्दुल जब्बार। चांहि ॾिनी आहे, पीअंदो त न आहियां, पर तव्हांजी मोहबत में 2 ढुक। नज़ीर मेमन के नाले से। जी जी, हाँ, महिरबानी। न यकीन कयो, न पीअंदो। भाउ आहियो न, ॾिसो बसि यकीन कयो, बसि 2 न। सो भाउ वटि बि साईं। हे तव्हां वटि बे कंहिंजा छाजा आहिनि? पंहिंजो ही बि हुन जा आहिनि छा? पंहिंजो हुन जा किंजर जा? टंडे मोहम्मद खान जा साईं। लकुण वांगा बे आहे। ऐं लाड़कान जो बे वरी ॿिए क़िस्म जो आहे, थुल्हो आहे थोरो। हा, मिटी लॻल, पर हूंदो थुल्हो आहे। सो सब्जियुनि वारा हिन लाइन ते आहिनि। हिन पासे चप्पलनि वारा, मांडी वग़ैरह तव्हां ॾिसो, मुर्गी, कुकड़ जो दुकानु आहे। ऐं हिन पासे अबा ख़ैर आहे, तुंहिंजो बि भरियूं था। ख़ुशि आहियो? केरु नालो तव्हांजो? मोहम्मद कासिम। सही आहे साईं। ऐं हेॾां हे गुलनि वारो वेठो आहे। मार्केट इहा केतिरी वॾी आहे साईं? ही गुल प्यारे जा। प्यारा कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? अदो शर्माए थो वीडियो जे आॾो अची करे। दोस्तों बाज़ार तमामु घणी वॾी आहे। ऐं मां तव्हांखे ॾिसां जेतिरो आख़िर ताईं वठी हली सघियुसि त ॾेखारियो तव्हांखे। वॾी बाज़ार आहे, तमामु वॾी बाज़ार आहे। ऐं ठठे जा जेके माण्हू आहिनि हिन बाज़ार खे ॾिसनि, ऐं ठठे मां जेके लॾ पढ़ाण करे विया आहिनि उहे बि ॾिसनि। साईं ख़ुशि आहियो? तबियत सही आहे न? साईं तव्हां बि असांजे व्लॉग में अची विया आहियो। नज़ीर मेमन सर्च कंदव न, तव्हांखे पंहिंजी वीडियो ऐं मेडिकल स्टोर नज़र अची वेंदो। नज़ीर मेमन सरबराह केरु आहे हिन मेडिकल स्टोर जो? अच्छा, हिकिड़ो हेॾे थो चए, ॿियो हेॾे थो इशारो करे। अच्छा, सही आहे। इक़बाल मेडिकल स्टोर। सही आहे, महिरबानी साईं। हा भरियोम। हाणे चओ कुझु, ॻाल्हायो बसि। ऐं हिते जेके वॾा कारोबार आहिनि न, उहे वरी असांजे जेके पठाण दोस्त आहिनि उन्हनि जा आहिनि। ऐं वॾा जेके कारोबार उहे सिंधियुनि जा तमामु घटि। ऐं मुंहिंजो जेको कमु आहे उहो कारोबार सां रिलेटेड आहे। हिन जे लाइ मां तव्हांखे हीअ शयूं ॾेखारियां थो त हिते कारोबार थिए थो पियो। हवा ख़ैर, ख़ुशि। लोड़ कुम ॿपड़ हिनखे छा चवंदा आहियो तव्हां? टिकियूं? पाबोड़ो चवंदा आहियूं। ऐं असां हिनखे चवंदा आहियूं ॾोॾी। हा, उन उत्तरादी ज़बान में असां हिनखे चवंदा आहियूं ॾोॾी। सही आहे। ऐं हीअ शइ लोड़, हिनखे खोले ॾेखारींदो, दोस्तनि खे ॾेखारियो। ऐं हे कुम, हे छा आहे? कुम। सो दोस्तो ही कुम हिन ठठे शहर में ई थियनि था। हे ठठे में थियनि था, ॿिए हंधि थियनि था?
चूअर ठठो चूअर ठठो में थींदा हे केतिरे किलो आहिनि प्यारा 200 रुपया ऐं कुम ये 400 कुम 200 अच्छा ही 400 रुपया ही 200 रुपया माशाल्लाह तव्हांजो इहो ई कारोबार आहे ज़बरदस्त यार ख़ुशि हुजो आबाद हुजो लोड़ कुम टिकियूं तव्हां ॾिसी सघो था सॼो रेड़ो फुल आहे निकिरींदो शाम ताईं ज़बरदस्त अच्छा अल नूरानी बिरयानी जो वॾो दुकानु आहे 3 माड़ या 2 माड़ मंज़िल आहे ऐं इहे ठठे जी विच बाज़ार में माशाल्लाह सां आहे अलाह साईं रोज़ी रिज़्क़ में बरकत ॾे ऐं ॾिसूं था तव्हांखे बिरयानी बि ॾेखारियूं था त कीअं नौजवान खाई रहिया आहिनि मौसम सुठी आहे बरसाति जी आहे इन जे लाइ माण्हू खे वरी चढ़ण बि वणंदी पकोड़ो बि वणंदो त चांहि बि वणंदी भाई रिकॉर्ड कर सकता हूँ ना आपकी बिरयानी का तो ही अल नूरानी न पहिरियों त मां तव्हांखे वठी हलां बिरयानी में त हे भाउ वॾो देगिड़ो हे केतिरे किलनि जो देगिड़ो आहे प्यारा 6 किले जो माशाल्लाह बिरयानी जो थोरो दीदार करायो अच्छा ही ख़तम थी वई हलो ठीकु आहे साईं हिन जो मालिक आहे साईं कैसे हो भाई तबियत सही है अल्लाह ख़ुशि करे साईं ही ठठे जी मेन बाज़ार में बिरयानी जो दुकान बिरयानी जो वॾो होटल चई सघो था टेबलूं माशाल्लाह सां तमामु घणियूं लॻियल आहिनि कुर्सियूं बि तव्हां इलाही तादाद में ॾिसी सघो था ऐं जेके ऑर्डर वठण वारा आहिनि उन जूं रड़ियूं लॻियूं पियूं आहिनि त बाबा हेतिरा पैसा वठो या हेतिरा वठो बाबा तूं बि ॿाहिरि वारो आहे तूं बि अच्छा बिरयानी वग़ैरह ॾींदो आहे साईं हे दोस्त बिरयानी खाइनि था ऐं ठठे में जेके रहनि था या ठठे मां शहर मां लॾ पढ़ण करे विया आहिनि उनखे ॿुधाईंदो आहियां त बाबा ही बिरयानी बि हिते अथव ऐं असां हिन बिरयानी जो बि वीडियो भरियो आहे असां ठठे शहर में मौजूदु आहियूं ज़बरदस्त हा भरे खणी अच त थोरो बिरयानी जो बि असां दीदार करायूं जेको आहे दोस्तनि खे ऐं साईं चिकन बिरयानी 1 पाव 130 चिकन बिरयानी 1.5 पाव 170 चिकन बिरयानी आधा किलो सिंगल पीस यानी सिंगल पीस मुर्गी जो विधल हूंदो 210 बाक़ी रेट ही लॻा पिया आहिनि जेको आहे सो अल नूरानी बिरयानी सेंटर ऐं देगिड़ो खणण वियो आहे बिरयानी जो दोस्त चए थो त बाबा मां तव्हांजे करे नई बिरयानी जो देगिड़ो खणी थो अचां तव्हां भली हुनखे थोरो रिकॉर्ड कयो सो हे ॿारड़ा बीठा आहिनि मूंखे ॾिसनि था पिया ऐं मां हिन जे लाइ को हिकिड़ो रांदीको आहियां को नमूनो आहियां ॾिसनि था ॾिसो भाउ मूंखे ॾिसो ही साईं ठठे जी मेन मार्केट हाँ यूट्यूब पे भी सर्च करो यूट्यूब पे सर्च करो नज़ीर मेमन आ जाएगा साईं इनके मां सर्च करे रहिया पंहिंजो चैनल अधे खे छो जो वरी ये पंहिंजो वीडियो भी ॾिसंदो हे नज़ीर बिरयानी जो नओं देगिड़ो अची वियो आहे मथां अछा चांवर आहिनि ऐं हेठां मसालो ई मसालो भरियल आहे माशाअल्लाह यार वॾो कारीगर आहे तूं घणा महीना थिया थी साल 15 साल इन ई कम ते पचाईंदो बि आहीं या ख़ाली विराईंदो आहे बसि अच्छा पचाइण वारो ॿियो कारीगर आहे मथे आहे मथे केतिरो मथे अच्छा सही आहे ज़बरदस्त दोस्तो हीअ ॾिसो बिरयानी ठठे जी बिरयानी साईं अल नूरानी बिरयानी हिते केतिरी ॾियारी अथई सेठ घणी थी ॾियारी 600 रुपया ॾियारी कारोबार आहिनि साईं ठठे में वॾा वॾा साईं ख़ुशि आहियो हेॾा ओसाका बैटरी वारो बि वेठो आहे चवे थो हलिया अचो साईं अचूं था तव्हां ॾे बि कहिड़ा हाल आहिनि पाण केरु मिठा केरु पाण कुरैशी ज़बरदस्त तव्हांजो पंहिंजो दुकानु आहे या ॾियारी ते कमु कयो था ज़बरदस्त यार अल्लाह ख़ुशि कर तव्हांखे अल्लाह साईं रोज़ी रिज़्क़ में बरकत विझे साईं सोलर जो दुकानु आहे भाउ जो ठठे जे मेन शहर में हेॾां तव्हां ट्रॉल ॾिसंदव बोछड़ा ॾिसंदव ऐं पोतड़ा ॾिसंदव रुमाल ॾिसंदव ऐं गॾो गॾु शादी वियांह जे लाइ कंडियूं ॾिसंदव 50 जो ॾिसो जेको हार ठहियलु आहे शादी मुबारक साईं हे घणे वारो हार आहे ही 50 वारो जेको ॾेखारियो घणे वारो आहे तव्हांजो नालो मेमण यार माइट आहे मां बि मेमण आहे कराची माना लाड़काने जो माशाअल्लाह साईं ये नोट ई नोट पिया आहिनि भाउ वटि पंहिंजे हथ जा ठाहींदो आहे हे 100 वारी कंडी हे 20 वारी कंडी हे 50 वारी कंडी माशाअल्लाह साईं अल्लाह साईं रोज़ी रिज़्क़ में बरकत विझे माइट महिरबानी ऐं हाणे वरी इहा सॼी जेकी साइड आहे न कंडियूं रुमाल पोतड़नि जा सभु माना हिन पासे ॾे स्टॉल इहो दुकानु आहे स्टॉल मूंखे बार बार अची थो वञे वात में हेॾां हे भाउ ठाहे थो पियो साईं ख़ुशि आहियो हीउ भाउ ठाहे थो पियो साईं माशाअल्लाह पाण ठाहींदा आहियो न सही आहे अगरि मां 2000 वारी कंडी वठां त मथे मूंखे घणा भरणा पवंदा 2000 हा 500 रुपया डेकोरेशन वठी तो बक्सो लगे तो माना 2500 2500 न माना 2500 जी साईं महिरबानी तव्हांजो नालो फैज़ मोहम्मद
200 रुपए टिकलो हूंदो आहे, हिन में जेको कवर हणंदा आहियूं सही। टिकलो न न उहो मां सम्झी वियुमि तव्हांजी महिनत आहे, हे ज़ारी ॻाल्हि आहे, ईअं त नथी ठहे न, तव्हां टेंशन न वठो हिन में को कंहिंजो हाणे इंटरव्यू हो, हिन जो मूं कयो इंटरव्यू, हा हाणे तोखे करिणो आहे त ॿुधाए, मूंखे कोन करिणो आहे, बसि तुंहिंजो अची वियो, चहिरो त अची वियो न साईं। MP3 जा सिमूं आहिनि माशाल्लाह ज़बरदस्त, सिमूं बि हिते बि मौजूदु आहिनि दोस्तो, ऐं ॾिसो न केॾी वॾी मार्केट आहे, ऐं ॾिसंदा हलो त केॾी वॾी मार्केट आहे, तमामु घणी वॾी मार्केट आहे, हर सामान हिते मिले थो, ऐं ठठे जी पसगिरदाई में जेके नंढा नंढा ॻोठ आहिनि उहे हितां ई सामान वठंदा आहिनि, ऐं हितां वठी करे पोइ वरी जेको आहे हे माशाल्लाह बाबा हेॾे त अचु, हीअ छा आहे, इहे विहाणा आहिनि, घणे आहे जोड़ी? 300 रुपया यार, 300 रुपये में त सस्तो थो ॾे यार, तुंहिंजी महिनत जो हे ठठे वारा क़दुरु कनि त यकीन करे 300 रुपये में जोड़ी थो ॾे यार, केॾी महिनत अथसि। हिते ई ठठे ई बाज़ार में घुमंदो आहे माण्हू, अगरि तोखां कोई वठणु अचे त हिते ई मिले न, हिन ई पटी में, सही आहे ज़बरदस्त। ऐं ॿियो दोस्तो सभु शयूं त तव्हांखे ॾेखारियूं हींअर, साईं कहिड़ा हालनि, ख़ुशि आहियो माशाल्लाह सां। हीअ सुकल मच्छी साईं, ही कहिड़ी मच्छी आहे, थोरी खणी सघां थो, ही कहिड़ी मच्छी आहे सर? सुरमाई आहे माशाल्लाह। ही घणे किलो आहे? 400 रुपया किलो आहे, ऐं माना हिनखे आम भाॼीअ वांगुरु खाई सघिजे थो न, साईं वटि मच्छी मौजूदु आहे 400 रुपया किलो। ऐं ही छा आहे सर? सुकल झींगा, माना सॼा जेके आइटम अथसि न साईं वटि सुकल पिया आहिनि माशाल्लाह सां। साईं केतिरो पुराणो कारोबार आहे तव्हांजो? 5-6 साल साईं खे थी विया आहिनि, ऐं हीअ बि सुकल मच्छी आहे, होॾां बि सुकल मच्छी आहे, पीस कटियल आहिनि माशाल्लाह सां। हे बि हिकिड़ो मुनफ़रद हिकिड़ो दुकानु मूं तव्हांखे ॾेखारियो जेको ठठे शहर जी मेन बाज़ार में मौजूदु आहे। थोराली मौसम हींअर थोरो कलर चेंज थियो आहे, इन लाइ मां बेफ़िक्र थी घुमी सघां थो, मींहं वग़ैरह जो भो वग़ैरह न आहे, फ्रूट वग़ैरह बि लॻो पियो आहे हिते। ऐं हीअ वरी चौक आहे साईं, हीअ कहिड़ो चौक आहे? चांदनी चौक यार, वाह जो नालो आहे चांदनी चौक। हीअ चांदनी चौक अथव दोस्तो, ठठे जी मेन बाज़ार जो, बाज़ार अञा वॾी आहे, सो अॻिते मां नथो हलां, बसि चांदनी चौक ते पंहिंजी जेको आहे सो एंड कंदुमि। ऐं ॿिए हिते बि पिया आहिनि तूरियूं वग़ैरह, भाॼी जी सेटिंग तमामु सुठी थियल आहे माशाल्लाह सां। रोज़गार हिते तमामु घणो आहे, हिते कंहिंजा पंहिंजा दुकान, ऐं जंहिंजा दुकान उन्हनि जे आॾो वरी भाॼियुनि वारा जा रेड़नि वारा बीहारिया अथनि, त माना हिकिड़ो ग़रीब माण्हू जो रोज़ी थिए थी पई आहे। अॻिते हिकिड़ो भाॼी जो दुकान मां तव्हांखे ॾेखारियां, उहो तमामु ज़बरदस्त आहे, सेटिंग सुठी लॻी पई आहे। ठठे जी मेन बाज़ार आहे, हिते लोहार बि आहे, उहो बि मां तव्हांखे ॾेखारियां थो। हिते मेहा पिया अथव, करेला, अरवी पई अथव, सावा बसर, खीरा, शिमला मिर्च वग़ैरह, यानी जेके मूंखे नज़र अचनि थियूं भाॼियूं, घटि में घटि 20 खां 25 भाॼियूं आहिनि जेके मूंखे हींअर नज़र अचनि थियूं हिन दुकान ते। साईं ख़ुशि आहियो न? केरु आहे ज़बरदस्त, अलाह ख़ुशि करे। हेॾा पटाटनि जी सेटिंग, ऐं टमाटनि ते जेकी इहा चिलकणी जेकी हई अथई न पटी, इहा कमाल जी आहे साईं। हिनखे छा चवंदा आहियो साईं तव्हां? वर्क चवंदा आहियो साईं, ज़बरदस्त। सो हेॾां हलिजे त हेॾां आहे वरी लोहार जेके आहिनि, कुआड़ियूं, ट्रीकम, बेलचा, हे जेको आहे सो हुन जी सॼा हिन पासे ॾांहुं दुकान आहिनि, हिन पासे ॾांहुं बि ऐं हुन पासे ॾांहुं बि। साईं ख़ुशि आहियो न? ख़ैरु आहे? रोज़ी में मज़ो आहे या वांदे रहण में मज़ो आहे? रोज़ी में मज़ो आहे न, सही आहे ज़बरदस्त दोस्तो। हे नौजवान ॾिसो, ऐं हेॾे जेको कमु हले थो पियो उहो बि मां तव्हांखे ॾेखारियां। बा अचां तव्हां ॾे मां? वाह साईं वाह, हेॾो गन विझंदुसि या कटींदुसि? अच्छा सही आहे ज़बरदस्त दोस्तो, हिन हे कमु हले थो पियो माशाल्लाह। ॾिसो हिन जो जेको तजुर्बो आहे उहो हिनखे धकु हणे थो। मां अगरि हिन घणा त इहो कमु न करे सघंदुसि मां, तो तजुर्बो वॾी ॻाल्हि आहे माशाल्लाह। हेॾां ही नौजवान लॻा पिया आहिनि पंहिंजे कमकार में, ऐं हेॾां साईं त बाक़ाइदे ज़िंदगी जो मज़ो थो वठे, ऐं ज़मीन ते बि ईअं सुम्हियो पियो आहे ॼण सोफ़े सेट ते पियो आहे, ज़बरदस्त महिरबानी। हेॾे ॾिसो, ऐं हेॾा हिन पासे ॾांहुं हे जेके दिलनि ते असां मंझा रखंदा उहे आहिनि न साईं, ज़बरदस्त। घणे आहे? 400 रुपये जो माशाल्लाह। हे पंहिंजे हुनर में महारत हासिल करे, ऐं जेको हुनर अथनि उन्हनि खे पंहिंजो दुकानु खोले करे उनखे जेको आहे इस्तेमालु कनि था, ऐं जेकी सुठी ॻाल्हि आहे। जेको हुनरमंद माण्हू हुजे उनखे पंहिंजो हुनर इस्तेमालु करे ऐं रोज़ीअ खे अॻिते वधाइणु घुरिजे। खटूं बाज़ार माना वॾी आहे, मां न घुमी सघंदुमि न। अच्छा हलो ठीकु आहे, तव्हांजे चवण ते वञूं था, ॾिसूं था, उन्हनि जो बि कवर कयूं था। अच्छा हीअ वरी जेको आहे न खटुनि जी मार्केट आहे। चाचा ख़ुशि आहियो? भाउ अलाह ख़ुशि करे, महिरबानी।
मां तव्हांजो थोरो कारोबार दोस्तनि खे ॾेखारियां थो त कीअं नौजवान बुज़ुर्ग कारोबार में लॻा पिया आहिनि। हेॾां खटुनि जा मंजा, हे पावा, हे नंढड़ी मार्केट आहे, तक़रीबन ईअं सम्झो त 6-7 दुकान, हेॾां 5-6, हेॾां 12 या 10 दुकान हूंदा जेके माना हिन ठठे जे शहर में। साईं ख़ुशि आहियो? अलाह ख़ुशि करे, अलाह रोज़ी में बरकत ॾे। ऊंदहि लॻी पई आहे, बिजली कान्हे का, पर साईं दरवाज़े ते वेही करे साईं ख़ुशि आहियो, महिरबानी। हे खटुनि जी मार्केट आहे ऐं ही पावा हिते मिलंदा आहिनि, ॿाहियूं मिलंदियूं आहिनि खटनि जूं। हे माशाल्लाह साईं ॾिसो सॼी मार्केट इन्हनि जी आहे। कहिड़ा हाल आहिनि साईं? ख़ुशि आहियो साईं? ही जोड़ी घणे आहे? 3500 माशाल्लाह सां। ऐं केतिरनि सालनि खां तव्हां कमु कयो था? 40-50 साल, माना वॾड़नि खां वठी इन जी दुकान में माशाल्लाह। माना हुनर जेको आहे न उहो बि कमाल जो आहे। हुनरमंद जेको माण्हू आहे न उहो पंहिंजे हुनर मां फ़ाइदो वठी सघे थो। महिरबानी महिरबानी। दोस्तों मुंहिंजे हिन नए चैनल खे लाइक, फॉलो ऐं शेयर ज़रूरु कयो त जीअं मुंहिंजो हौसलो वधे ऐं मां सुठा वीडियो रखी सघां।